अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं कुछ ॾींहं अॻु में तव्हां असां ॾे आया हुयो शिकायत छा हाणे ज़िक्र कया उन्हनि शयुनि जो त अलाह जे घर मां बि हिकु चोरनि तव्हांजे बैटरी ऐं चार्जर वग़ैरह न बख़्शिया ऐं तव्हां मूंखे तकलीफ़ पंहिंजी ॿुधाई त भाउ सलीम रमज़ान मुबारक जो भलारो महीनो पियो अचे तराविया वग़ैरह कंदासीं ॾाढी असांखे तकलीफ़ थींदी पर अफ़सोस जो मूंखे ख़बर पई त तव्हांजो हिन महिल ताईं मसइलो हल न थियो न ई काई पुलिस वग़ैरह तव्हां सां कोई तावन कयो रिकवर कराए ॾिनी पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह जीअं तव्हां मूंसां ॻाल्हि कई त अदा सलीम कुझु बि न थियो त हिन महिल ताईं असांखे काई बि ख़ातिर ख़्वाह वरंदी नथी मिले त पोइ असां अलाह पाक खे सखी बाने हिकिड़े भाउ सां ॻाल्हायोसीं जे असां ॾे अमानत मोकिली सभ खां पहिरियां 11,500 रुपया जंहिंमां ही असां 9 महीना वारंटी वारी बैटरी तव्हांजे लाइ वठी आया आहियूं हीउ हुनजो बिल ठीक साईं वजह तव्हांखे मुबारकूं ॾिनियूं राति त साईं हाणे तव्हांजो हीउ थी वियो आहे तव्हांजो भाउ सलीम सां घर में चार्जर बि वियो आहे बिल्कुलु मां साईं तव्हां त वीडियो में ज़िक्र ई न कयो आहे ख़ैर वरी अलाह पाक सखी बाने भाउ खे रिक्वेस्ट रखी से भाऊ हीअ ॻाल्हि आहे हुननि वटि चार्जर बि कान्हे त उन भाउ वरी मां निहायती शुक्रगुज़ार आहियां उन भाउ जो वरी हीअ अमानत मां ॾे मोकिले 2500 रुपया उन मां हीअ असां 30 एम्पियर जो चार्जर बि तव्हांजे लाइ वठी आयासीं हाणे इन खां पहिरियां जो ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू कयो सभ खां पहिरियां हीउ सामान खणायो साईं थोरो तकलीफ़ कयो जी साईं सभ खां पहिरियां जे भाउ हालांकि हीअ इंतिज़ामिया आहे उन्हनि खे करणु घुरिजे हीअ पुलिस आहे उन्हनि खे रिकवर कराए ॾियणु घुरिजे पर उन्हनि त इहा शइ कोन कई अलाह पाक सखी बाने तव्हांजी तकलीफ़ खे महसूसु करे ख़िदमत कई मस्जिद जी अलाह जे घर छा चवणु चाहींदो उन लाइ बिल्कुलु सभ खां पहिरियां त मूं इंतिज़ामिया जेके बि असांजी सिटी रतोदेरो जी या के बि आहे इन मां त उनजी नाअहली ज़ाहिर पई थिए जो हिकिड़ो चोर पकितो वियो आहे उन जे बावजूद बि जेको आहे उनजी रिकवरी कोन थी आहे ऐं असां थाणे ते वियासीं पेंसी बि थियल आहे हिकु जॻह न काफ़ी अलाह जे घरनि में ई मसइला पिया दरपेश आया आहिनि त उन अलाह जे सखी बाननि खे त जेतिरियूं दुआऊं ॾिजनि त मूं त ईअं चवंदुसि छो जेतिरियूं उनखे दुआऊं ॾिए ईअं सम्झि घटि आहिनि छो जो उहो रब जी रज़ा ख़ातिर ई कमु करे रहिया आहिनि अलाह तबारक व तआला उनखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाईंदो रब करीम उन जूं हर मुश्किलातूं आसान अता फ़रमाईंदो ऐं रब करीम उन जे इज़त आबरूअ में अञा बि इज़ाफ़ो अता फ़रमाईंदो ऐं रब करीम अव्हां जी बि इज़त आबरूअ में अञा बि इज़ाफ़ो अता फ़रमाईंदो छो जो तव्हां सिर्फ़ु अलाह जे घरनि जे लाइ न पर अव्हां ख़िदमत ख़ल्क़ करे रहिया आहियो जेका उहा बि वॾी इबादत आहे सो उन करे मां उन जे लाइ इहा दुआ कंदुसि रब करीम उनखे हर मुश्किलात हर मुसीबत खां आसानी अता फ़रमाईंदो रब करीम उनखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए आमीन साईं आमीन पर हिकिड़ो साईं सवाल तव्हां सां जॾहिं मां हुन वीडियो लास्ट वीडियो में कयो त साईं उमेद कंहिं में था लॻायो पुलिस में था लॻायो या चोर सम्झो था तव्हांखे हिन वीडियो खां भाउ रिटर्न करे ॾींदा या सलीमुल्लाह जलबाणी त तव्हां सलीमुल्लाह जलबाणीअ ज़िक्र कयो त भाउ सलीम प्रोग्राम तव्हांजा ॾिसूं था उमेद बि तव्हां में रखूं था शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बुल आलमीन जा लखे करोड़े एहसान आहिनि ऐं भाइरनि जो मां निहायती शुक्रगुज़ार आहियां जेको सहकार कनि पिया असांजा वीडियोज़ ॾिसी करे साईं हीअ त माशाल्लाह तव्हांजो मसइलो हल थी वियो उमेद हीअ जेके मासूम बचड़ा तव्हां वटि तालीम पिराइनि पिया दीनी तालीम उन्हनि खे बि हाणे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ कोन थींदी कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो उन्हनि भाइरनि लाइ जेके सुजागनी जे प्लेटफॉर्म तां दीनी मदरसा हुजनि यतीम बेवा हर ग़रीब मिस्किन जे कमु पिया अचनि बिल्कुलु सभ खां पहिरियां जीअं भिटाई सरकार फरमायो थोरा मूं ते थोरा थोरा माण्हू अड़ंजा थर में वारी थोरड़ी अञा घणेरा भलायूं ऐं भेरा घणे ॻणींदसि केतिरा उन करे जेको आहे जेके बि हिन कार्य ख़ैर में हिसो वठनि था यकीन ॼाणनि त 10 दुनिया 70 आख़िरत यकीन इहो ॼाण त ख़ैर जेको आहे मुसीबत खे बि टारींदी आहे छो जो एतिरो असांखे प्रोग्राम करण में जेको आहे एतिरो वक़्तु कोन्हे जो वेही जेको तफ़सील सां तव्हांखे जेको गुफ़्तगू कयूं पर मुख़्तसर अंदाज़ में तव्हांखे अर्ज़ु रखंदुसि त जेके रब जी राह में ख़ैर कढनि था यकीन ॼाणनि त इहे रब सां हिकिड़ो वापारु करे रहिया आहिनि ऐं हिन तिजारत में जेको उहा तिजारत जंहिंमें उनखे न घाटो थींदो न ई नुक़सानु थींदो उन करे हीअ रब जी राह में जेके ख़ैर कार्य ख़ैर करे रहिया आहिनि अलाह तबारक व तआला उनखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाईंदो ऐं रब करीम अव्हां जी महिनत खे रंग लायो आहे ऐं अञा बि रंग लाहींदो छो जो अव्हां बि ख़ल्क़ ख़िदमत करे रहिया आहियो जेका अफ़ज़ल खां अफ़ज़ल तरीन इबादत आहे मुख़्तसर ॻाल्हि कंदुसि ॿ जेको आहे बुज़ुर्ग हुया
जेके इबादत जे लाइ निकिरी विया उन्हनि क़िला खोड़िया क़िला खोड़े के चयूं त जेसिताईं असांखे रब करीम न बख़्शींदो असांखे क़िला सावा न कंदो तेसि ताईं असां सिर खां पंहिंजो जेको आहे सिर सजदे खां कोन खणंदासीं। तव्हांजो राति जो कुझु टाइम थियो जो काॾा आवाज़ु आयो पुकारण जो मदद जो आवाज़ु आयो त हुन ॿिए जेको शख़्स खे चयो त यार जेको आहे को पुकारे रहियो आहे चए न अलाह जेसिताईं अलाह असांखे न बख़्शींदो तेसि ताईं असां सिर मथे न खणंदासीं। हुन चयो त यार अलाह त गफ़ुरो रहीम आहे बख़्शे न बख़्शे जेसिताईं हो भला मदद लाइ पुकारे थो हुन ॾे वञी हुनजी मदद कयूं। ॻाल्हि मुख़्तसिर वञी करे हो जेको हुनजी मदद करे आयो मोटी आयो छा ॾिसिजो हुनजो किलो साओ थी वियो। यानी कि ख़ल्क़ जी ख़िदमत करण बि आहिनि इबादत आहे। छो जो तव्हां इहो बि मैसेज रखियो त के दोस्त मूंखे जेको आहे वॉइस ज़रिए जेको रिकॉर्ड मां चवां सुबुह सां जेको संज नींदा त उहो बि जेको सुजाग न्यूज़ जे लाइ अवां जे लाइ जसा अव्हांखे जो हर क़दम तव्हां ग़रीबनि सां मज़हबी तंज़ीमी सभिनीनि सां पंहिंजे हिसाब सां सरगर्म अलाह तबारक तआला अव्हांखे बि इज़त आबरू में इज़ाफ़त आमीन साईं आमीन साईं। हाणे ख़ैर सां ही जेको तव्हांजो मसइलो हुयो उहो हल करे चुका आहियूं। हाणे हिन भाउ सलीम लाइ हर दफ़े इहो सवाल कंदा आहियूं जिते वेंदो आहियां हाणे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ आहे त मां हाज़ुर आहियां। बिल्कुलु अब सभ खां पहिरियां त उन भाउ खे मां वरी बि जेको आहे दुआ ॾींदुसि अलाह तबारक व तआला उनखे जज़ा ख़ैर अता फ़रमाईंदो ऐं रब करीम उनजे ॿिछड़नि में उनजे अहल अयाल खे जेको आहे सो का बि तकलीफ़ रब करीम जे जेको आहे का बि तकलीफ़ कोन ईंदो ऐं उनजी इज़त आबरू में इज़ाफ़ो अता फ़रमाईंदो। छा जो जंहिं रब जे घर खे रोशन कयो उनजो घर पंहिंजो रोशन थी वेंदो। छो जो रब जे घर खे रोशनी बख़्शण खां मज़ा ॻाल्हि कोन्हे। ऐं उनखां अलावा मां इहो बि अर्ज़ु रखंदुसि त असांजी जेको आहे कची आबादी जंहिंमें ॿार जेको आहे दीन मदरसो आहे उनजे लाइ जेको आहे हिकु दर ऐं ॿिनि दरनि जी बि दरकारु आहे जंहिंजे सबबु न जेको आहे चोरियूं वग़ैरह थी रहियूं आहिनि। इहे कंहिं सखी बाने खे जेको आहे अर्ज़ु रखंदुसि त असांजे लाइ जेको आहे ॿ दरियूं ऐं हिकु दर जेकॾहिं फ़राहम कंदो त अलाह तबारक व तआला उनखे इज़त आबरूअ में ऐं रब करीम जज़ाए ख़ैर अता फ़रमाईंदो। इंशाअल्लाह साईं इंशाअल्लाह भरपूर कोशिशि कंदुमि पर दुआ कयो त हीउ सिलसिलो जारी रखंदा अचो। हक़ीक़त इहा आहे त हिन माहौल में हिन मुआशिरे में जेको सलीमुल्लाह जलबानी कमु करे पियो उहो तमामु ॾुखियो आहे। बिल्कुलु मोड़ ज़िंदगीअ में या हिन सहाफ़त में अहिड़ा अची था वञनि त मूंखे ॿ रस्ता था चूंडणा पवंदा आहिनि हमेशह। कॾहिं कॾहिं हिकु त हिन जो जेको इहो जंग जो मैदान बणायूं वेठो आहियां सुजाग न्यूज़ खे बिल्कुलु इहो क़ाइमु दाइमु रखां बिल्कुलु या आख़िरी मूं वटि ऑप्शन बचंदो आहे त अलविदा ई करे हलिया वञूं। पर हीअ जेके मोहबतूं तव्हां जूं ॾिसंदो आहियां यतीम बचड़नि जो प्यारु ॾिसंदो आहियां जंहिं घिटीअ में कॾहिं के रेड़ी वारे पकतो कॾहिं के गॾगारे वारे पकतो लखे करोड़े कुर्ब ॾींदा आहिनि उहे मूंखे मजबूर कंदा आहिनि। पोइ इहो ई चवंदुसि असांजे हक़ में दुआ कयो त असांजे लाइ बि आसानियूं थियनि। इंशाअल्लाह साईं जेको